नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। इस्लामाबाद का ख़बर ॾिनल पाकिस्तान सूदो दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में हलंदड़ साल जो आख़िरी सिज ग्रहण थियो, जंहिंखां पोइ ॾींहं में चंड ज़मीन ऐं सिज जे विच में आयो ऐं सिज जी रोशनी खे रोकियो। पाकिस्तान में 20 सालनि खां पोइ सिज ग्रहण थियो। उन खां अॻु 11 अगस्त 1999 में पाकिस्तान में सिज ग्रहण थियो हो। मौसमियात खाते मूजिबि कराची में सिज ग्रहण 7:34 ते थियो, जेको 8:37 ते उरूज ते पहुतो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में सुबुह सवेर खां ई इबादतूं शुरू थी वयूं। कोयटा, सूदो, बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिज ग्रहण रहियो। कोयटा में 2 कलाक 27 ताईं सिज ग्रहण लॻो। पेशावर में बि सिज ग्रहण ख़त्म थी वियो आहे। पेशावर में सिज ग्रहण 7:34 ते लॻणु शुरू थियो। सिज ग्रहण सभु मुख़्तलिफ़ शहरनि में जुज़वी अंधेरो छाइजी वियो। मौसमियात खाते तरफ़ां जारी कयल हिदायत मूजिबि सिज ग्रहण खे सिधो सूंहुं ॾिसण खां अखियुनि जी रोशनी ते असर पइजी सघिजे थो। सिज ग्रहण ॾिसण जे लाइ ख़ासि चश्मे जो इस्तेमालु कयो वञे। कराची जी मस्जिदुनि में निमाज़ कसोफ़ जो एहतमाम कयो वियो। गुलशन इक़बाल ब्लॉक 13 जे मस्जिद बैतुल इस्लाम में भी निमाज़ कसोफ़ अदा कई वई। निमाज़ खां पोइ शहरिन इस्तग़फ़ार पढ़ी ऐं ख़ासि दुआऊं घुरियूं। सिज ग्रहण जे मौक़े ते कोयटा जे मस्जिदुनि ऐं घरनि में भी ख़ासि नवाफ़िल अदा करण जा भी ख़ासि इंतज़ाम कया विया हुआ। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।